नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद ज़िले में पुलिस जूं व्याजन ऐं मनशियात ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। इन बारे सां SSP अमीर सऊद मक्सी आवाज़ TV सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसो। व्याजखोरनि जे ख़िलाफ़ शहीद बेनज़ीराबाद पुलिस एक्शन वरितो आहे ऐं इंशाअल्लाह इहो एक्शन कंटिन्यू रहंदो, छो जो हीअ असांजो सोशल ईवेल आहे। इन सां काफ़ी घर तबाह थिया आहिनि ऐं अव्हां ॾिठो हूंदो त जेको सुसाइड रेशियो आहे इन हवाले सां वधे बि थो, छो जो हिकिड़ो जेको ग़रीब माण्हू आहे उनखे हिकिड़ो मख़सूस तबिको पंहिंजे पैसनि जी लालच जे करे उनखे एक्सप्लॉइट करे पियो। अव्हां मीडिया जे दोस्तनि जे ज़रिए ऐं असांजी जेकी सोशल मीडिया आहे उन जे ज़रिए अव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ी जेको मुतवासित तबिको आहे उन में हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर आई आहे त हिकिड़ी स्टेट तरफ़ां अहिड़नि किरदारनि जे ख़िलाफ़ु एक्शन थी रहियो आहे। टोटल असां वटि 22 FIR थियूं आहिनि ऐं असां तव्हांजे ज़रिए आम माण्हुनि खे इनकरेज बि करणु चाहियूं था त उहे अचनि, असांखे एप्लीकेशन्स ॾियनि ऐं जेके उन्हनि जो जेको सोन रखियलु आहे या ॻह रखियल आहिनि या उन्हनि जा चेक्स ॾिनल आहिनि उहे सम्झनि त उन्हनि जी पंहिंजी अमानत आहे ऐं जेके जेन्युइन जेके पैसा व्याज ते उन्हनि वरिता आहिनि, ₹1,00,000 वरितो आहे, अगरि हू ₹1,00,000 अदा करे चुका आहिनि त वधीक पैसा ॾियण जी ज़रूरत कोन्हे की। ऐं जेकॾहिं उन्हनि जी काई अहिड़ी शइ क़ीमती शइ उन्हनि वटि व्याजखोरनि वटि रखियलु आहे त उन जे बारे में एप्लीकेशन्स ॾियनि त जीअं असां उन्हनि जे ख़िलाफ़ु 406 जूं FIR कयूं, उन्हनि ते एक्शन खणूं ऐं उन्हनि खे अदालतुनि खां सज़ा ॾियाराए सघूं।